अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं महबूब उमर जो अॼु जी हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाईंदुसि विंडोज़ जे बारे में कहिड़ी विंडोज़ तव्हांखे इंस्टॉल करणु घुरिजे, कहिड़ी विंडोज़ तव्हांजे सिस्टम में सही नमूने सां कमु कंदी। ऐं विंडोज़ जे बारे में तव्हां अक्सर मूंखां सवाल पुछंदा रहंदा आहियो त 32 बिट कजे, 64 बिट कजे, होम वारी, एडवांस वारी, प्रोफेशनल कुझु त हिन वीडियो खे पूरो ज़रूरु ॾिसिजो। उमेद आहे तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी। अचो त शुरूआत कयूं। तो सबका पहिरीं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेकॾहिं तव्हांजे कंप्यूटर में विंडोज़ 7 सही नमूने सां हले थी त तव्हां विंडोज़ 10 खे सही नमूने सां हलाए सघो था। त पोइ विंडोज़ 7 खे तव्हां छो पिया इस्तेमालु कयो? अञा वक़्त सां गॾु हलण जी कोशिशि कयो। दुनिया में विंडोज़ 7 खे माण्हुनि पुराणो सम्झी डिलीट करे छॾियो आहे, छो त हिन जा 2 सालनि खां अपडेट अचणी बंदि थी आहे। जंहिं सिस्टम में तव्हांजी विंडोज़ 7 हली सघे थी उन में विंडोज़ 8 बि हली सघे थी ऐं उन में विंडोज़ 10 बि हली सघे थी। विंडोज़ 7 खां पोइ विंडोज़ 8 खे अहिड़े नमूने सां ठाहियो वियो जीअं हू विंडोज़ 7 खां घटि पावर कंज़्यूम करे, घटि रैम कंज़्यूम करे ऐं घटि तव्हांजे CPU ते लोड विझे। ऐं अहिड़े नमूने विंडोज़ 10 विंडोज़ 8 खां घटि पावर कंज़्यूम कंदी, घटि रैम वालारींदी ऐं तव्हांजे सिस्टम ते लोड बि घटि विझंदी। सही आहे। त पोइ विंडोज़ 10 विंडोज़ 7 खां हल्की विंडोज़ थी वई न। असां वारा माण्हू चवंदा आहिनि हिन में विंडोज़ 7 हली सघे थी, हिन में विंडोज़ 10 कोन हलंदी। तव्हां इंस्टॉल करे कॾहिं ॾिठी आहे? ऐं विंडोज़ 7 जे लाइ जेका रिक्वायरमेंट आहे उहा ई साॻी विंडोज़ 10 जे लाइ। सही। जेकॾहिं तव्हां वटि 1 GB रैम आहे ऐं 16 GB जी मेमोरी आहे ऐं उनखां अलावा 1 GB जो प्रोसेसर आहे या उनखां वधीक आहे त तव्हां हुन में विंडोज़ 10 32 बिट वारो ऑपरेटिंग सिस्टम इंस्टॉल करे हलाए सघो था। पर जेकॾहिं तव्हां वटि 2 GB रैम आहे ऐं तव्हां वटि घटि में घटि 20 GB हार्ड डिस्क आहे ऐं उनखां अलावा तव्हां वटि 1 GHz खां वधीक या 1 GHz ताईं जो प्रोसेसर आहे त तव्हां उन में 64 बिट विंडोज़ 10 इंस्टॉल करे सघो था। ऐं दुनिया जा लेटेस्ट जेके सॉफ्टवेयर आहिनि तव्हांजी ॿियनि विंडोज़ में कोन था हलनि, उहो तव्हां विंडोज़ 10 वारा सॉफ्टवेयर सभई उन में इस्तेमालु करे सघो था ऐं दुनिया सां गॾु हली सघो था। जेकॾहिं अञा तव्हां विंडोज़ 7 हलाईंदो या 8 हलाईंदो तव्हांजी मर्ज़ी आहे। बहरहाल हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां, विंडोज़ 10 जेकॾहिं तव्हां इंस्टॉल कयो था त दुनिया जा सभई वॾा सॉफ्टवेयर जीअं कोरियल जा वॾा वॾा सॉफ्टवेयर, एडोब जा वॾा वॾा सॉफ्टवेयर तव्हां में आसानी सां इंस्टॉल करे सघो था, छो त हू लेटेस्ट वर्जन आहे ऐं सॉफ्टवेयर जी रिक्वायरमेंट छा आहे त लेटेस्ट वर्जन हुजे। वॾो मसइलो जेको वॾे में वॾो मसइलो आहे उहो कहिड़ो आहे? मसइलो वॾे में वॾो छो आहे? छो असांखे विंडोज़ 7 इंस्टॉल न करणु घुरिजे ऐं छो असांखे विंडोज़ 8 या ॿियूं विंडोज़ खां परे हटी करे विंडोज़ 10 छो न इंस्टॉल करणु? सिक्योरिटी जो, तव्हांजा जेके अकाउंट सेफ आहिनि, तव्हां मोबाइल में अकाउंट लॻायो था सेफ आहे, तव्हांजो कंप्यूटर में इंटरनेट न आहे उनजे करे तव्हांजो अकाउंट सेफ आहे, पर तव्हांजो अकाउंट केतिरो सेफ रहंदो का गारंटी न आहे। तव्हांजो सिस्टम केतिरे क़दुरु सिक्योर आहे, जेतोणीकि तव्हां 4 5 5 एंटी वायरस बि इंस्टॉल आहे, पर विंडोज़ 10 में तव्हांखे एंटी वायरस जी ज़रूरत कोन पवंदी आहे। फ़िलहालु तव्हांखे छा करिणो आहे? तव्हांखे करिणो आहे सिर्फ़ु पंहिंजे फायरवॉल खे ऑन ऐं उनखां अलावा पंहिंजी विंडोज़ खे रखिणो आहे अप टू डेट। सही। ऐं घणा दोस्त ईअं कंदा आहिनि जो अपडेट बि बंदि करे छॾींदा आहिनि। विंडोज़ इंस्टॉल कहिड़ी कंदा आहिनि? CD वारी। यार महिरबानी करे CD वारी विंडोज़ इंस्टॉल न कयो, न कयो, न कयो। दौर सां गॾु रहण जी कोशिशि कयो। CD वारी विंडोज़ तॾहिं तव्हां इंस्टॉल करे पिया सघिया जॾहिं CD में तव्हांखे विंडोज़ XP 2006 मिलंदी हुई 20 रुपए में, 30 रुपए में। ऐं हीउ उहो दौर आहे जंहिंमें तव्हां जेकॾहिं उहो 30 रुपए वारी CD वठी करे विंडोज़ 10 जी इंस्टॉल कंदो त तव्हांखे 2015 वारो वर्जन मिलंदो जेको मॉडिफाइड हूंदो ऐं हुन में केतिरा मालवेयर ऑलरेडी शामिलु हूंदा आहिनि। सो महिरबानी करे गूगल ते वञी करे लिखी सर्च कंदा कयो विंडोज़ 10 सेटअप, तव्हांखे हिकिड़ो इमेज फाइल मिलंदो जेको माइक्रोसॉफ्ट जी पंहिंजी वेबसाइट तां तव्हां डाउनलोड कयो, न को कंहिं बि थर्ड पार्टी वेबसाइट तां। उहो डाउनलोड करण खां पोइ तव्हां उनजो बूटेबल ठाहियो। बूटेबल छा में ठहंदो? तव्हां वटि CD आहे तॾहिं बि ठाहे सघो था, जेकॾहिं तव्हां वटि USB आहे तॾहिं बि ठाहे सघो था। USB में बूटेबल कीअं ठहे उनजे लाइ तव्हांखे गूगल ते वञी करे लिखणो पवंदो हाउ टू मेक बूटेबल USB। सही। ऐं उहा USB तव्हां हमेशह जे लाइ रखी छॾियो या उनखे ॿिए दफ़ा डिलीट करे छॾियो, फॉर्मेट करे छॾियो। 4 या 5 GB जो फाइल हूंदो जेको इमेज फाइल हूंदो तव्हां डाउनलोड करिणो पवंदो, सो तव्हां हिन 4G जे दौर में आसानी सां डाउनलोड करे सघो था 4-5 GB जो फाइल। ऐं उन सां तव्हां पंहिंजे सिस्टम खे अप टू डेट रखंदो, फास्ट रखंदो ऐं मज़े वारो। ऐं उनखां पोइ जॾहिं विंडोज़ जो को अपडेट अचे थो त उनखे इंस्टॉल कंदा कयो यार। उनखे तव्हां पॉज़ करे छॾींदो इंटरनेट बचाइण जे चकर में
त पोइ तव्हांजो सिस्टम ईअं हलंदो करे हुन चकर में करे हुन चकर ऐं त पोइ तव्हांजो सिस्टम ईअं हलंदो जीअं हले थो। हाणे सवाल इहो थो अचे त दोस्त मूंखां पुछंदा आहिनि विंडोज़ 32 बिट कजे या 64 बिट। 32 बिट छो कंदा? सही आहे, जेके तव्हांजा 64 बिट वारा सॉफ्टवेयर आहिनि उहो 32 बिट में कोन हलंदा, पर जेकॾहिं तव्हां वटि 32 बिट वारा सॉफ्टवेयर आहिनि त उहो 64 बिट में आसानी सां हली सघंदा। बहितर कहिड़ी रहंदी? 64 बिट। 64 बिट जो 32 बिट खां केतिरो वधीक लोड आहे? थोरो ग्राफिक्स जो, उन खां अलावा कुझु को बि लोड न आहे। जॾहिं बि विंडोज़ इंस्टॉल कयो 64 बिट वारी कंदा कयो, न को 86 61 यानी 32 बिट वारी न कयो। सही। ऐं उन खां पोइ जेको सुवालु आहे उहो इहो आहे त होम कजे, प्रोफेशनल कजे, एजुकेशन कजे, कहिड़ी कजे? का बि कैटेगरी, इहे सिर्फ़ु ईअं हूंदियूं आहिनि जीअं विंडोज़ खे ख़बर पए त माण्हू कहिड़ो कहिड़ो कमु कनि था विंडो खे इंस्टॉल कंदे, ऐं असां वटि उन्हनि जी लिस्ट अची सघे। इहे कैटेगरीज़ उन जे लाइ हूंदियूं आहिनि। प्रोफेशनल करियो को फ़र्क़ु कोन थो पए, होम करियो को फ़र्क़ु कोन थो पए। उन खां सिर्फ़ु माइक्रोसॉफ्ट खे ख़बर पवंदी त असांजो जेको ऑपरेटिंग सिस्टम हलाइण वारा माण्हू आहिनि या यूज़र आहिनि उहे कहिड़ो कहिड़ो कमु कनि था, केतिरा माण्हू कहिड़ो कमु कनि। सही। सो उहो जेको तव्हांखे सही लॻे उहो तव्हां चूंडे वठो ऐं पंहिंजी विंडो खे इंस्टॉल करे अप टू डेट। त दोस्तों हीअ हुई अॼु जी वीडियो विंडोज़ सां रिलेटेड। उमेद आहे तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। वधीक अहिड़ी वीडियोज़ जे लाइ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करे घंटी निशान ते क्लिक कयो। को बि सुवालु आहे कमेंट में लिखो। हिन वीडियो खे अञा ताईं तव्हां लाइक न कयो त लाइक करे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कयो। मिलां थो तव्हां सां अॻी वीडियो में। ॾिसी त ईंदा इजाज़त, हाफ़िज़, गुड बाय।